आलिहि वस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ान गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, लख आफ़रीन आहे अवां खे जो हेॾे सीअ में हेॾी थधि में भत खाइण खां बाद में भी तव्हां भॻो न, क़ुरान मजीद जी मोहबत में ॼमी वेही रहियो। दुआ है अल्लाह ताला तव्हांजे वेहण खे, तव्हांजी हाज़िरीअ खे, मुंहिंजी हाज़िरीअ खे पंहिंजी बारगाह में मंज़ूरी मक़बूल फरमाए। असांजे बिरादर मुजाहिद भाउ मसूद साहब जी मेहनत अल्लाह क़बूल फरमाए ऐं जिन भी इन जलसे में माली या जानी ताउन कयो आहे, अल्लाह ताला समूरन जी मेहनत क़बूल फरमाए। मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, मां तव्हांजे साम्हूं जेका आयत सगोरी तिलावत कयुमि, इन आयत में अल्लाह ताला हिकिड़ो थोरो तो यादि कराए, हिकिड़ो एहसान तो यादि कराए। अल्लाह ताला फरमायो त ईमान वारो, कलमे वारो, मां तव्हांजे मथां वॾे मां वॾो इहो थोरो कयुमि जो तव्हांखे मिठड़ो नबी मोहम्मद करीम नसीब फरमायो, मां उन जो उम्मती बनायो, मां उन जो ग़ुलाम बनायो, मां उन जो नौकर बनायो, मां जंहिं मिठड़े मोहम्मद करीम जी ग़ुलामीअ जे लाइ, नौकरीअ जे लाइ नबी भी दुआऊं घुरंदा रहा।
हजरत मूसा जड़ो नबी दुआ तो घुरे चवे तो अल्लाह मजल उम्मत अहमद मुझे अल्लाह से मुझे नबी बनायो थी पैगंबर बनायो थी रसूल बनायो थी पर नबूत वाले ताज ते एतरी खुशी न थी थे जेतरी प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी उम्मती बणजण में खुशी महसूस कर। नबी तफसीरन में चए तो हर नबी पांजे पांजे दौर नबूवत में अल्लाह को टे टे दुआऊं घुरंदा रहा घणियूं दुआऊं टे टे पहले नंबर ते सभिनी नबियन जी या दुआ हुई तो अल्लाह से असांखे मिठड़े नबी मोहम्मद करीम जो उम्मती बनाए पहिरीं दुआ। ॿी दुआ सभिनी जी इहा हुई तो अल्लाह से जे मिठड़े नबी मोहम्मद करीम जो सदके जहान जोड़े असांखे पैदा कई जॾहिं वो पैदा करें तो असांखे ज़रूर ज़ियारत कराए दे। ऐं टे नंबर ते इहा दुआ घुरंदा रहा तो अल्लाह से जे मिठड़े मोहम्मद करीम जे सदके असांखे पैदा कई कायनात ठाही जॾहिं वो पैदा करें तो हुन जी इमामत असांखे नसीब फरमाए दे। अल्लाह ताला नबियन के फरमायो तो तव्हांजी पहिरीं दुआ रिजेक्ट तो क्या मोटाया तो छो तो हाणे तव्हां नबी बणजी आओ पैगंबर बणजी आओ रसूल बणजी आओ उम्मती नथा थी सघो बाक़ी रहियूं तव्हां ॿ दुआऊं। का घड़ी अहिड़ी आणींदुसि जो मिठड़े मोहम्मद करीम जो दीदार भी कराईंदोमांव मिठड़े मोहम्मद करीम जी इमामत भी नसीब फरमाईंदोमांव। उहा रात हुई मेराज वारी जंहिं नबियन जी दिलनि जी तमन्ना पूरी थी। कुरान मजीद में अल्लाह ताला मेराज वारी रात के बयान कंदे फरमायो यसरा बिअब्दी लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू अस्समीउल बसीर। अञा वरी आवाज़ सां मेराज वारी रात नबी ने फरमायो जने अल्लाह मुझे बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में आंदो सारी बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ भलन माण्हुनि सां सोहन माण्हुनि सां भरियल नज़र आई। सभई ॾाढ़नि सुहारनि वारा सभई पगनि मुबारकुनि वारा साईं फरमायो मां पिशा कयुमि जिब्राईल अमीन खां मनुम या अखी ओ जिब्राईल अमीन हे ॾाढ़नि सुहारनि वारा पगनि मुबारकनि वारा सोहननि सूरतनि वारा केर आहिनि? चए साईं हे सभु नबी आहिनि सभु पैगंबर आहिनि सब रसूल तव्हांजी ज़ियारत ऐं दीदार ऐं इस्तक़बाल जे लाइ जमो कया विया आहिनि। हे ॾाढो आदम साईं हिन सां मुलाक़ात कयो। हे ॾाढो नूह साईं हिन सां मुलाक़ात कयो। हे हज़रत इब्राहिम साईं हिन सां मुलाक़ात कयो। हे हज़रत इस्माइल साईं हिन सां मुलाक़ात कयो। साईं फरमायो सभिनी नबियनि मूंखे मरहबा कई सभिनी नबियनि मूंखे प्यार कयो सभिनी नबियनि मूंखे चुमियूं ॾिनियूं भाकुर पातऊं। साईं फरमायो प्यार ऐं मोहबत जे करे ख़ुशीअ में सभिनी नबियनि जे अखियुनि मां पाणी वही आयो। साईं फरमायो मां मोहम्मद करीम जे अखियुनि मुबारकनि मां बि पाणी वही आयो। साईं फरमायो वाह जो नबियनि सां मुलाक़ात थी
वाजो पैगंबर रसूल से मुलाकात थी सैयद फरमाया जो सबनी से मुलाकात में मज़ो आयो सैयद फरमाया मां मुलाकात करे फारूक तो सब नबी पानी सिफियों करे सिजों ठाए बीरा सैयद फरमायो इमामत वालो मुसल्लो खाली छड़ियो सैयद फरमायो मां जिब्राइल अमीन के और जिब्राइल अमीन शाफल सुबह ये शागाला शाम से जो सब नबी सिफा से न्यू करे पी रहे इमामत वालो मुसल्लो खाली छड़ियो तो आखिर यो के जेला इमामत वालो मुसल्लो खालिया हज़रत जिब्राइल अमीन फरमायो कद्दम या मोहम्मद कद्दम और सोना साईं और मिठड़ा मोहम्मद करीम यो तहां जे लाए मुसल्लो खालिया तहां तेरी मुसल्ले दे भी इमामत करायो नमाज पढ़ायो साईं फरमायो मां की नमाज पढ़ाया मां सबनी को न दुआ हे सब मुंजा वदान डाडो आदम शोन दो मुसल्ले दे भी नमाज पढ़ाए डाडो नूह शोन दो भी मुसल्ले दे नमाज पढ़ाए हजरत इब्राहिम शोन दो मुसल्ले दे भी नमाज पढ़ाए हजरत इस्माइल शोन दो मुसल्ले दे भी नमाज पढ़ाए सब मुगावदान मां कुर्बान वन्याल जिब्राइल अमीन जे लफ्ज में जुमला मुबारक मदा फरमाए तो सही बराबर उम्र में सब नबी ताऊ वदाया नबूवत दुनिया ने जान में के पेरो मिलिया परेशान में मान में इज्जत में अल्लाह से तागे सबने नबी जो सरताज सरदार बड़ा शरीवा अन्या वरी आवाज साईं जाथे ता होंदो उते हज़रत आदम के भी इजाजत ना है जो मुसल्ले दे भी नमाज पढ़ा जाथे ता होंदो उते हज़रत नूह नबी के भी इजाजत ना है जो मुसल्ले दे भी नमाज पढ़ा जाथे ता होंदो उते हज़रत इब्राहिम के भी इजाजत ना है जो मुसल्ले दे भी नमाज पढ़ा और सलाम ये मुसल्लो तहां जे लाए खालिया कदमिया मोहम्मद कदम सोना मिठड़ा मोहम्मद करीम भी मुसल्ले दे इमामत करायो हिन नबियन तान अल्लाह याद गुरी अल्लाह लागे मिठड़े नबी मोहम्मद करीम जो दीदार कराए जा पान अल्लाह याद लागे मिठड़े नबी मोहम्मद करीम जी इमामत नसीब फरमाए जा और सुना मोहम्मद करीम दीदार तो थियो दिली तमन्ना है निकली तो पूरी थी ना पी रही पिया कदमिया मोहम्मद कदम सोना नहीं ता सरदार लंबिया दहो सरताज लंबिया दहो पर हारे अल्लाह तागे माम लंबिया भी बनाए दो और सुना साईं ता मुसल्ले दे भी नमाज पढ़ायो या सफर घुमा सुम्मदना फतल्ला फकाल काबतु सैयद अव्वलना वरी आवाज अन्या ईमानी जज्बे सा सैयद फरमायो मां बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में इमामत कराई अगते हलिस पेरियो आसमान क्रास के सबने मलाइका मरहबा के दे आसमान क्रास के सबने मलाइका मरहबा के क्यों आसमान क्रास के सबने मलाइका मरहबा के सैयद फरमाया सिदरतुल मुंतहा दे सैयद फरमाया मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी अल्लाह जिब्राइल भी मेरे करीब भी रहे हो के
चैसे हाणे मुझे हलन जी मजाल नाहे मां ते हलदो मुझा पर सड़ी वेंदा अल्लाह जे नूर जे साम्हूं तेजे करे मूंखे इजाज़त ॾियो मां नथो हली सघां बुराक भी करे करी बीर चैसे मुझी मजाल भी नाहे मुझो सब्र इस ताईं थियो साईं फरमायो तो मां जिब्राइल अमीन कीअं सब्र कयां अञा घणो सब्र चैसे जेतिरो तव्हां ज़मीन खां सतना आसमान के पार करे सिदरतुल मुंतहा ताईं कयो आहे अञा एतिरो सब्र अर्श मौला ताईं आहे साईं फरमायो तो मां कीअं वञां अर्श मौला ते और जिब्राइल अमीन फरमायो साईं परेशान न थियो अल्लाह ने तव्हांजे लाइ रफ़ वारी सारी मोकिली आहे जेते तव्हां पंहिंजा पेर मुबारक कदम मुबारक रखंदा वेंदो अख चिम में इहा तव्हांखे रफ़ वारी सारी उॾारे वञी रब रहमान वटि पहुचाईंदी सुम्मदला फकान काबत हुसैन वलवा जिनके कुरान जो करंट लगवा वजे आवाज मुझो प्यारो नबी मुझो सोनो नबी हाणे इते पंहिंजी जुती मुबारक लाहिनि था सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल अमीन फरमायो साईं छा था साईं जन फरमायो जुती मुबारक तो लाहि जिब्राइल अमीन फरमायो साईं छो साईं जन फरमायो मां मथे अर्श मौला ते दुनिया किए जुती मुबारक पाए वञा मूंखे अदे मूसा जो वाक़ियो याद अदो मूसा दुनिया जे जहान में जबल ते चढ़े पियो अल्लाह जी ज़ियारत लाइ रब मयार नज़फखला मालैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ ओ मूसा जे तो मुझी ज़ियारत लाइ वरी बाजू तो जे चोपल तेजे करे चोपल लाए मां दर्श मौला ते तो जा कीअं चोपड़ियूं पाए जा जिब्राइल अमीन फरमायो साईं ओ मूसा हो ता मोहम्मद मुस्तफा वो करीमुल्लाह ता हबीबुल्लाह ताजी इज्जत ताजो मान ताजो शान लगा बराबर ताजी जुती मुबारक के मक्के जे मोतिये तैयार कईंदी पर ताजे पेर मुबारक न मिली हाणे इहा जे मान वारी बणजी हुई जो पहिरियों आसमान हेठि ताजी जुती मुबारक मथे ॿियो आसमान हेठि ताजी जुती मुबारक मथे टियों आसमान हेठि ताजी जुती मुबारक मथे सतई आसमान हेठि ताजी जुती मुबारक मथे सिदरतुल मुंतहा हेठि ताजी जुती मुबारक मथे बैतुल्लाह हेठि ताजी जुती मुबारक मथे बैतुल मुक़द्दस हेठि ताजी जुती मुबारक मथे बैतुल्लाह में हेठि ताजी जुती मुबारक मथे बैतुल मामूर हेठि ताजी जुती मुबारक मथे हाणे इहा जुती मुबारक एॾे मान शान वारी बणिया तव्हांजे सदके जो अर्श मौला बि हेठि तव्हांजी जुती मुबारक वञी अर्श मौला जे बि मथां बीहंदी सुम्मदला फकान काबत हुसैन वलवा अञा वरी आवाज़ एडो अल्लाह से असांजे नबीअ जो मान कयो आहे जो नबीअ जे सदके नबीअ जी जुती मुबारक बि वञी अर्श मौला ते थी बीहे
वडो अल्लाह से के मुझो प्यारो नबी मोहम्मद करीम प्यारो और मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम की अल्लाह ने अर्श मौला दे बुलाए रब और मुझे प्यारा नबी जे करे तो के पैदा न किया हाथ जानी न थाया तो के पैदा न किया हाथ सुज चंद्री पैदा न किया तो के पैदा न किया हाथ कायनाती न थाया तो के पैदा न किया जन्म में जन्नत ही पैदा न किया मुझे प्यारा नबी जन्म में जन्नत भी तुझे सदके पैदा कई दवा जेको तोखे महाराज कंदो के जन्म में भी दो माल जेको तोखे राजी कंदो के सोन जे बंगलन जो वारिस से मालिक बनाईंदो माल वले मन खाफ मक़ाम रब्बी जन्नत रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वरी आवाज़ एडो प्यार अञा नबी जन पैदा ही न थे अञा अल्लाह दुनिया ही न ठाई अञा कायनात ही न थी अञा ॾाढो आदमी पैदा न थियो अल्लाह से प्यारे नबी मोहम्मद करीम जो नालो पंहिंजे नाले सां गॾु अर्श जे मथां लिखाए छॾियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वरी आवाज़ एडो प्यार एडी मोहब्बत अल्लाह ने बनाया प्यारा नबी मोहम्मद करीम नु एडो मोगे प्यारो एडो प्यारो जो तो के अर्श मौला दे घुराओ माए तो के पंहिंजी ज़ियारत कराई माए तो के पंहिंजो दीदार करायो माए तो के पंहिंजी कचारी नसीब फरमाई माए और मुझा सोना मोहम्मद करीम तू एडो मुझे प्यारो एडो प्यारो एडो प्यारो एडो प्यारो एडो प्यारो जो मां अल्लाह से दुनिया वारन के पैगाम दुनिया वारन के मां अल्लाह सही पैगाम यो दिया तमाके नबी मोहम्मद करीम एडो प्यारो जो सुता आसमान पार कराए अर्श मौला दे गुराए रूबरू पानी मुलाकात नसीब फरमाई माल नाज़रत इला रब्बिहा माता जो दीदार कराए वरी दीदार कराए प्यारे नबी मोहम्मद करीम के ज़ियारत कराए वरी ज़ियारत कराए माल कचहरी करे वरी कचहरी कई माल ओ अल्लाह जे प्यारे नबी मोहम्मद करीम के पानी कचहरी में पानी दीदार में पानी मुलाकात में एडो मज़ो ॾियणो माल एडो मज़ो ॾियणो माल माज़ा बसर मा तवा जेतिरो वक़्त मुंहिंजो प्यारो नबी मोहम्मद करीम मां अल्लाह जी ज़ियारत ऐं दीदार ऐं कचहरी करे पियो अखियुनि खे बि छिंबन पियो ॾे पियो मां रब जो दीदार ऐं ज़ियारत करे पियो मां बि 70,000 नूर जा पर्दा परे करे प्यारे नबी मोहम्मद करीम खे पंहिंजे भाकुर में आंदो मांस
इल्ज़ाम ना हणनि त हे वहाबी हे देवबंदी हे जमियत वारा नबीअ खे नथा मञनि। हलो भेण जा पुट केरु नबीअ खे नथो मञे? हेॾे निहारियो असां नबी मोहम्मद करीम जा आशिक़ हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आहे। माण्हुनि खे भुलायो थो वञे त हे वहाबी हे देवबंदी नबी मोहम्मद करीम खे पाण जहिड़ो था चवनि। नऊज़ बिल्लाह। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेको चवे थो नबी साईं मां जहिड़ो आहे असांजो अक़ीदो ईमान आहे इहो काफ़िर आहे। चओ इहो काफ़िर आहे। कंहिं चयो आहे नबी साईं मां जहिड़ो आहे? इल्ज़ाम था। असां चवंदा आहियूं नबी साईं असां मूं आहे पर असां जहिड़ो। चओ ॻाल्हायो सम्झो थोरो मुंहिंजे लफ़्ज़नि खे। नबी साईं असां मूं आहे पर असां जहिड़ो न। नबी साईं जन आला दर्जे जा इंसान अफज़ल दर्जे जा इंसान वॾे शान वारा इंसान वॾे मान वारा इंसान तव्हांखे बि निंड ईंदी आहे छा? साईं फरमायो तव्हां मुंहिंजो आहियां। तव्हांखे निंड ईंदी आहे त मां मोहम्मद करीम खे बि निंड ईंदी आहे। अम्मा आशा फरमाए थी साईं असां त निंड कंदा आहियूं निंड में असांजो गुज़ो भॼी पवंदो आहे पर तव्हां त निंड करे आराम करे वरी मुसले ते बि नमाज़ तहज्जुद में वरी कुरान जी तिलावत कंदा। रहमान अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमल बयान। अञा वरी आवाज़ सां साईं केर थी पुछा करे? केर थी पुछा करे? वॾी आवाज़ सां छा थी चवे? साईं तव्हांखे बि निंड ईंदी आहे? नबी ने फरमायो तव्हां मुंहिंजो आहियां तव्हांखे निंड ईंदी आहे त मूंखे बि। ॿुधिजो सम्झिजो लफ़्ज़। साईं असां त निंड कंदा आहियूं मां छा चवे थी त असांजो गुज़ो भॼी पवंदो आहे। निंड करे आराम करे वरी तव्हां मुसले ते बि नमाज़ तहज्जुद पढ़ंदा आहियो। फतहज्जद बि नाफ़िलतन लका सां असा यबसक रब्बुक मक़ामम महमूदा। अञा वरी आवाज़ बुझियो। साईं जन फरमायो जे निंड ईंदी आहे त तव्हां मूं आहियां। साईं जन फरमायो जे निंड में वज़ू न भॼंदो आहे त तव्हां जहिड़ो त कान आहियां। साईं तव्हांजो वज़ू छो नथो भॼे? साईं जन फरमायो आशा तव्हां निंड कंदा आहियो त तव्हांजो अखियूं बि निंड कंदियूं आहिनि दिलि बि निंड कंदी आहे पर मां मोहम्मद करीम निंड कंदो आहियां। मुंहिंजो रुॻी अखियूं निंड कंदियूं आहिनि दिलि अल्लाह जी सुजाॻीअ में हूंदी आहे ज़िक्र में हूंदी आहे। तॾहिं मां मोहम्मद करीम जो वज़ू ई न भॼंदो आहे। वरी निंड करे मां मोहम्मद करीम मुसले ते बि नमाज़ पढ़ंदो आहे। वेठो रब जा सजदा ॾींदो आहे। अना अव्वलुल आबिदीन। आई ॻाल्हि सम्झ में? वरी अम्मा आशा सुवाल कयो। ॿुधिजो ईमान ताज़ो थींदो। साईं भला तव्हांखे बि उस लॻंदी आहे छा? साईं जन फरमायो तव्हां मुंहिंजो आहियो। तव्हांखे उस लॻंदी आहे त मूंखे बि उस लॻंदी आहे। अम्मा आशा फरमायो साईं असांखे त उस लॻंदी आहे त उस ते असांजो पाछो ठहंदो आहे। तव्हांखे त उस लॻे थी तव्हांजो उस ते पाछो नथो ठहे। पाण नबी साईं जन खिली फरमायो
आशा जेकॾहिं उस लॻंदी आहे त ताम आया, जेकॾहिं उस ते पाछो न ठहंदो आहे त तव्हां जहिड़ो त कान आया। साईं भला पाछो तव्हांजो उस वारो छो नथो थिए? साईं फरमायो आशा अल्लाह तो फरमायो मुंहिंजा महबूब नबी और मुझा प्यारा नबी मिठड़ा मोहम्मद करीम मां अल्लाह से तुझो सवारो पाछो इन जे लाइ ख़त्म करे छॾियो आहे त मतां को बेअदब गुस्ताख तो मोहम्मद करीम सां पुॼी न सघे ऐं तुझे उस वारे पासे ते लता चाढ़े, तंहिंजे करे मां अल्लाह से तुझो सवारो पाछो ई ख़त्म करे छॾियो आहे, छो त मां एतिरी बि तुंहिंजी बेअदबी ऐं गुस्ताखी बर्दाश्त करण जे लाइ तयारु कान आहियां। वरी अम्मा आशा सवाल कयो, साईं तव्हांखे बि पघर ईंदो आहे या गर्मीअ ते? साईं जन फरमायो तव्हां मुंहिंजो आहियां, तव्हांखे बि ईंदो आहे पघर त मूंखे बि। अम्मा आशा फरमायो साईं असांखे त पघर ईंदो आहे त असांजे पघर में बदबू हूंदी आहे, पर तव्हांजे पघर मुबारक में त ख़ुशबू ई ख़ुशबू आहे। साईं जन खिली मुस्कुराए फरमायो आशा जेकॾहिं पघर ईंदो आहे त तव्हां मूं आहियां, जेकॾहिं पघर मुबारक में ख़ुशबू रखियल आहे त तव्हां जहिड़ो त कान आहियां। अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी तूं मूंखे प्यारो आहे, तोखे ख़ुशबू प्यारी आहे, तंहिंजे करे मां अल्लाह से तुंहिंजे पघर मुबारक में ख़ुशबू थो रखी छॾियां। जंहिं गलीअ मां, जंहिं घिटीअ मां, जंहिं रस्ते मां, जंहिं दग मां गुज़र करे ने हफ़्तनि जा हफ़्ता, महीननि जा महीना उन्हनि गलनि घिटियुनि रस्तनि रोडनि मां तो मोहम्मद करीम जे पघर मुबारक जी ख़ुशबू ऐं बुकार वेंदा ई कान। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वही माशा सवाल समझो था केड़ा केड़ा था समझो, हथ मथे करो तो मां ॾिसां सब हाणे ॿुधजो। ओ मां वरी सवाल कयो साईं मां तव्हांखे बि क़ज़ाजत जो ख़्याल थींदो आहे छा? साईं जन फरमायो तव्हां मुंहिंजो आहियां, तव्हांखे क़ज़ाजत जो ख़्याल थींदो आहे त मूंखे बि। अम्मा आशा फरमायो साईं मां केतिरा ई दफ़ा वल्लाह कसम अल्लाह जी ज़ात जो ते वई आहियां जातो तव्हां क़ज़ाजत करे ईंदा हो, पर रुॻी ख़ुशबू ई ख़ुशबू मिलंदी आहे। साईं जन खिली मुस्कुराए वेठा फरमायो आशा जेकॾहिं क़ज़ाजत जो ख़्याल थींदो आहे त तव्हां मूं आहियां, जेकॾहिं क़ज़ाजत में अल्लाह ख़ुशबू रखी छॾी आहे त तव्हां जहिड़ो त कान आहियां। आई ॻाल्हि सम्झ में? असां चवंदा आहियूं नबी साईं असां मूं हिन, पर असां जहिड़ा करायो आहिनि असां, पर नबी साईं जन आला दर्जे जा इंसान इल्ज़ाम था आणनि त वाह बि देवबंदी नबी साईं खे वॾे भाउ जेतिरो मान ॾींदा आहिनि, इहो कूड़ था आणनि ख़ुदा जी ज़ात जो कसम। असां नबी साईं खे पंहिंजी जान, पंहिंजे माल, पंहिंजनि बचनि, पंहिंजनि ॿारनि, पंहिंजनि अबे अम्मा, पंहिंजनि भाइरनि सभिनी खां वधीक प्यार कंदा। मोहम्मद करीम जे सदके अल्लाह वमा वलक़द करमना बनी आदम, फरमाया बराबर मां बाए मुझे नबी पैदा किया, बराबर नूर व मलाइका भी पैदा किया, पर अल्लाह फरमायो बराबर माकम पेशना हजार मखलूकातों पैदा कयूं, पर जेका इज्जत आदम जी औलाद के ॾिनी आहे जी इज्जत कंहिंखे कान ॾिनी आहे। साईं भला आदम जी औलाद के एॾी इज्जत छो कि लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़
इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यत्लू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह फरमाए मां आदम जी औलाद के इंसानन के इन लाइ इज्जत वारो बणायो आहे जो इन आदम जी औलाद इंसान हुआ मां पंहिंजे प्यारे मोहम्मद करीम जहिड़े लाल खे पैदा फरमायो आहे। अञा वॾी आवाज़ सां मुंहिंजा अज़ीज़ो इंसानन खे सूंहं मिली आहे बि मिठड़े नबी मोहम्मद करीम जे सदके। रब फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। रब फरमायो बराबर मां नूर मों मलाइका पैदा किया, बराबर मां बाहि मों जिन पैदा किया, बराबर मां तुमों पेशर हजार मखलूकातों पैदा फरमायूं। पर अल्लाह फरमाए जेका सूंहं मां आदम जी औलाद के इंसानन के नसीब फरमाई आहे अहिड़ी कंहिंखे कान। साईं आदम जी औलाद के इंसानन के एॾी सूंहं छो चइनि लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम। अल्लाह फरमाए इंसानन के तॾहिं मां अल्लाह सुवारो करे पैदा कयो आहे जो मिठड़े मोहम्मद करीम जहिड़े लाल सुवारे खे मां इंसानन वो आदम जी औलाद वो पैदा फरमायो आहे। मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो नबी साईं आला दर्जे जा इंसान असां जहिड़ा न, आला दर्जे जा इंसान, अफजल दर्जे जा इंसान, वॾे मान वारा इंसान, वॾे शान वारा इंसान, वॾी फज़ीलत वारा इंसान आहिनि। मुझे अज़ीज़ो मुझे दोस्तो मुझे भाइरो बाक़ी है जो चवंदा आहिनि त वाह भी देवबंदी नबीअ खे नूर करे नथा मञनि, इहो बि कूड़ आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे असां प्यारे नबीअ खे नूर करे मञींदा आहियूं। चओ असांजो नबी नूर आहे। चओ नूर जी माना आहे रोशनी। नूर जी माना छा आहे? रोशनी। असांजो नबी मोहम्मद करीम रोशनी रोशन। असांजे प्यारे नबी जो चेहरो मुबारक रोशन ही रोशन। वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ाल्लन फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा अस्साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। अञा वरी आवाज़ सां असांजे प्यारे नबीअ जो चेहरो मुबारक नूर। चो 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 असांजे प्यारे नबीअ जा हथ मुबारक नूर। वमा रमैत इज़ रमैत वलाकिन्नल्लाह रमा। असांजे प्यारे नबी मोहम्मद करीम मुंहिंजा पेर मुबारक नूर। ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद। मुंहिंजो प्यारो नबी नूरी नूरा क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन मुबीन।
वजे आवाज साहब साहब ही फरमाइंदा रात जे पर नबी सैयन इंदा हाथ परे को नजर इंदा छो त नबी सैयन जो चेहरो मुबारक बरंदो हो नबी सैयन जा हथ मुबारक बरंदा हा नबी सैयन जा पैर मुबारक बरंदा हा साहब ही फरमाइंदा नबी सैयन मस्जिद नबी जे सेन में वेठा हुंदा हा ईअं लॻंदो ॼण चोॾीअ जो चंड लही आया धरतीअ ते हिकिड़ो साहबी त फरमाए थो मां नज़र कई नबी सैयन हेॾो चोॾीअ जो चंड बि पंहिंजे आब ऐं ताब ऐं जलाल में आ हेॾो प्यारो नबी मोहम्मद करीम भी मस्जिद नबी जे सेन में आ साहबी फरमाए थो मां चोॾीअ जे चंड ते निहारे वरी नबी सैयन जे निहारियमि वरी चंड खे ॾिसी वरी नबी सैयन खे ॾिठमि वरी चंड खे निहारे वरी नबी सैयन जे निहारियमि आख़िर मां फैसलो कयो त चोॾीअ जे चंड में एतिरी रोशनी एतिरी चमक ऐं दमक नूरानियत नाहे जेतिरी अल्लाह जे असांजे नबी मोहम्मद करीम जे चेहरे मुबारक में नूरानियत रोशनी ऐं चमक ऐं दमक मुबारक फरमाई आहे अजीजो केर तो चए त नबी सैयन नूर ना है नूर जी माना है रोशनी असांजो नबी रोशन ही रोशन हो पर ज़ात असांजे नबी जी इंसान आ ज़ात छा आहे ॻाल्हायो न था अदा मां तव्हां पुछा थो कयां नबी सैयन जी अम्मा आमना केर हुई इंसान जो नबी सैयन जो वालिद मोहतरम हज़रत अब्दुल्ला केर हो इंसान पोइ मां तव्हां पुछा थो कयां इंसाननि में इंसान पैदा थींदा आहिनि कन न नबी सैयन जन वॾा थिया जवान थिया साईं जन शादियूं कयूं 11 शादियूं साईं जन खे सभु घर वारियूं जेके मिलियूं उहे केरूं इंसान नबी सैयन में बचड़ा पैदा थिया साईं जन खे 4 पुट पैदा थिया उहे अल्लाह से वापसि मोटाया 4 न्याणियूं पैदा थियूं उहे केरूं नबी सैयन जन पंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा हज़रत अली खे ॾिनी हज़रत अली केरू ॻाल्हायो ऐं इन मूं हज़रत इमाम हसन हुसैन जहिड़ा शाहज़ादा पैदा थिया उहे केर आहे ऐं हाणे बि तव्हांखे सैयद नज़र था अचनि बुखारी ऐं जीलानी सची ॿुधायो इहे केर आहिनि पोइ बाक़ी ॻाल्हि त सिधी लॻी पई अजीज़ो नबी सैयन जन आला दर्जे जा इंसान आहिनि अफ़ज़ल दर्जे जा इंसान आहिनि वॾे मान वारा इंसान वॾे शान वारा आहिनि वॾे मर्तबे वारा आहिनि ओ मुंहिंजा हाज़िर ओ मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो तंहिंजे करे पंहिंजो ईमान बचायो अल्लाह जी ज़ात जो कसम असांजो नबी नूर आहे पर ज़ात असांजे नबीअ जी इंसान आहे ये इल्ज़ाम हर घणो लगाया वेंदा आहिनि ते वहाबी हे देवबंदी हे जमियत वारा गुस्ताखे रसूल मां वधीक मौज़ूम ते नथो ॻाल्हाइणु चाहियां तंहिंमें एतिरो न आहे छो त तव्हां बि थकल वारा तव्हांखे बि करिणो आहे मां बि थकल आहियां मां जल्दी पंहिंजे मौलवीअ खे खुटाईंदुमि मां तव्हां खां पुछा थो कयां जेकॾहिं हिन जमात में जमियत उलमा इस्लाम में हिन देवबंद में प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुस्ताखी हुजे बेअदबी हुजे त मां तव्हां खां पुछा थो कयां छा प्यारो नबी मोहम्मद करीम निंड में पंहिंजी ज़ियारत हिननि खे कराए अल्लाह जी ज़ात जो कसम हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते असांजे केतिरनि आलिमनि हाफ़िज़नि तालिबनि कारकुननि जमियत वारनि खे प्यारे नबी मोहम्मद करीम निंड में पंहिंजा दीदार कराया आहिनि मुंहिंजा अज़ीज़ो जेकॾहिं जमात हिन में मां वधीक न मौज़ू ते न वेंदुसि जे गुस्ताखी हुजे बेअदबी हुजे हिन जमात में नबी मोहम्मद करीम जी छा मिठड़ो नबी मोहम्मद करीम हिन जमात जे आलिमनि हाफ़िज़नि तालिबनि कारकुननि खे निंड में पंहिंजो दीदार कराए ॻाल्हायो मौलाना अब्दुल कादिर रिंद मरूम ॾिठो तव्हां न ॾिठो अल्लाह जी ज़ात जो कसम हाणे वीचारो फोत थी वियो
वॾो आलम हो, असांजी जमात जो वॾो बुज़ुर्ग आलम हो, फ़क़ीर आलम हो। शिकारपुर में आयो, हीअं वाइज़ कंदे कंदे मौलाना अब्दुल कादिर रिंद मरूम हीअं क़ुरान मजीद मथे ते रखियो, मूंखे अॼु बि यादि आहे। हीअं क़ुरान शरीफ़ मथे ते रखी चई त उहो शिकारपुर वारो मूंखे प्यारे नबी मोहम्मद करीम हाणे हाणे 2-3 ॾियारा थिया निंड में पंहिंजो दीदार करायो। अल्लाह ऐं चई ॿुधो ईअं क़ुरान मजीद अल्लाह जी ज़ात जो कसम मथे ते पियो चए पियो, जेकॾहिं मां कूड़ थो ॻाल्हायां, इहो क़ुरान मुंहिंजे मथे ते आहे, मां कसम थो खणा भले मुंहिंजो मुंहुं फिरी वञे। अबा इहो कूड़ो माण्हू इहो ॻाल्हाईंदो, ॻाल्हायो नथा। ऐं लफ़्ज़ 3 चवंदो हो, उहे लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि। चई जेके पाण खे आशिक़ रसूल असांखे गुस्ताख़ रसूल कयूं वेठा आहिनि, उन्हनि मां को हिकिड़ो माण्हू हीअं क़ुरान मजीद मथे ते रखी चवे त मूंखे नबी मोहम्मद करीम जो दीदार थियो आहे, न त मुंहिंजो मुंहुं फिरे। ऐं इहा ॻाल्हि करे कसम खणे क़ुरान खणे मुंहुं बि न फिरेसि त मां जमियत खे छॾे उन्हनि जी जमात में ऐलान करण लाइ तयारु आहियां। अदा इहो हक़ वारो माण्हू ईअं ॻाल्हाईंदो की न हक़ वारो ॻाल्हायो ई नथा। असांजो वालिद मोहतरम हज़रत शहीद अब्दुल रज़ाक मेखो रहमतुल्लाह अलैह कहिड़ी जमात जो? हिन जमियत उलमा इस्लाम जो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, केतिरा ई दफ़ा बाबा साईं खे बि नबी मोहम्मद करीम निंड में दीदार कराया। मां हेॾे मेड़ियुमि फरीदाबाद मुंहिंजो जलसो, उते हिकिड़ो कारी साहब मूंखे मिलियो। मूंखे जीअं साईं मोहम्मद इब्राहिम साईं मेखो साहब 1990 में आयो हिते बयान करण जे लाइ, वाइज़ कंदे कंदे साईं मेखे साहब फरमायो तो फरीदाबाद वारो मेड़ वारो राज जी ॻाल्हि ज़ुबान ते चढ़ी आई आहे, ॻाल्हि पुराणे चढ़ी आई आहे त ॿुधायां थो। मूंखे हाणे 2-3 ॾियारा थिया नबी मोहम्मद करीम जो निंड में दीदार जो इजाज़त थी। नबी मिठड़े मोहम्मद करीम फरमायो, ओ मेखा साहब, ओ अब्दुल रज़ाक मेखा, जॾहिं बि तूं वाइज़ करे, जॾहिं बि तूं क़ुरान शरीफ़ पढ़े, जॾहिं बि बयान करे त घणे मां घणियूं क़ुरान जूं लोलियूं ॾींदो कर, छो त अल्लाह जी पंहिंजी कुदरत सां तो अब्दुल रज़ाक मेखे जो वाइज़ मां मोहम्मद करीम खे रोज़े अतार में मदीने शरीफ़ में ॿुधाईंदो आहे। साईं मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारो बुजुर्ग, तव्हां ॿुधो न हुयो, वीचारो हाणे फोत थी वियो। अल्लाह उहो उमिरि ते वियो, उमिरि ते हुते रोज़े अतार जे साम्हूं सलाम पढ़े पियो, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। इल्ज़ाम तो लगे ते वहाबी देवबंदी सलाह लगे मञनि ई नथा, हलो ॿियां जा पुट। बाबा कीअं सलाह लगे नथा मञनि? चई आज़ान में नथा पढ़नि। मां तव्हां पुछा थो कयां, नबी साईं हज़रत बिलाल हूं कहिड़ी आज़ान ॾिराई? अल्लाह अकबर हूं शुरू कयईं, ॻाल्हायो ला इलाहा इल्लल्लाह दे। हाणे भी सच्ची ॿुधायो, मक्के शरीफ में कहिड़ी आज़ान थी मिले? ॻाल्हायो ई नथा। मदीने शरीफ में कहिड़ी आज़ान थी मिले? चवनि था उहे भी फिरियल आहिनि। हल भेण जा पुट, हाणे केरु मुंहुं ॾे? चवनि था मक्के मदीने वारा भी नऊज़ बिल्लाह फिरियल आहिनि, नऊज़ बिल्लाह काफ़िर आहिनि। मां तव्हां पुछा थो कयां, अल्लाह एॾो कमज़ोर थी वियो, रसूल एॾो कमज़ोर थी वियो, अॼु काफ़िरनि मक्के मदीने ते कमज़ोर चाढ़ियो आहे? हे भी अकुल आहे। उते वञनि था असांजा दोस्त, ॾुख थो थिए मक्के शरीफ में, मदीने शरीफ में काबे जे इमाम जे कद, मस्जिद नबी में इमाम जे कद नमाज़ नथा पढ़नि। चवनि था ये काफ़िर आहिनि, नऊज़ बिल्लाह। फतवा आयूं वेठा आहिनि उन्हनि जे मथां त ये वहाबी देवबंदी काफ़िर आहिनि, उन्हनि जे मथां भी फतवा। हल भला उहे भी फिरियल थिया, हलो उन्हनि जे चवण मुताबिक़ असां भी फिरियल थिया। भला है हज़रत पीर साईं अब्दुल कादिर जिलानी कुतुब रब्बानी, उहो त हक़ वारो हो न, ॻाल्हायो। साईं पीरान पीर खे मञो था, हथ मथे खणो त मां ॾिसां।
सब मञो था न साईं पीरान पीर खे पोइ साईं पीरान पीर वारी आज़ान खे बि मञींदो कनि न अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हे क़ुर मजीद मुंहिंजे मथे ते आहे हाणे बि साईं पीरान पीर जे दरगाह ते जेका आज़ान मिले थी उहा इहा ई थी मिले अल्लाह अकबर खां शुरू थी थिए ला इलाहा इल्लल्लाह ते ख़तम थी पोइ साईं पीरान पीर वारी आज़ान नथी वणे वञे अल्लाह चवंदा यार असांजा दोस्त हे साईं सलाद के नथा मञनि असां कीअं न मञींदा सलाद के पढ़ो सलाद वॾे आवाज़ सां इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा वॾे आवाज़ सां पढ़ो दवा मुंहिंजा वाह मलन ईमानी जज़्बे सां पढ़ो दवा मुंहिंजा वाह मलन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबी व अल बैती अजमईन अजीज़ो सां कीअं सलात खे मञींदासीं ओ मुंहिंजा भाइरो शयूं हिन टे हिकु सलाम आहे ॿी सलात आहे टियों दुरूद आहे सलाम सिर्फ़ नबी साईं जे रोज़े अतार ते पढ़णो आहे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह इहो सिर्फ़ नबी साईं जे रोज़े अतार ते पढ़णो आहे पाण मुझे नबी मोहम्मद करीम फरमायो ओ मुझा इश्को ओ मुझा परवानो ओ मुझा पतमू दुनिया के जान में रोज़े अतार ते जी मां मोहम्मद करीम के सलाम पेश कजो मां हयात नबी मां कबर मुबारक में जियो नबी मां कबर मुबारक में जिंदा नबी तांजे सलामन के बुधंदो आहे ऐं तांजे सलामन जो जवाब ॾींदो आहे साईं ने फरमायो मुबारक हुजे उन माण्हुनि खे जिन की रोज़े अतार ते मां मोहम्मद करीम के सलाम पेश किया मां क़यामत जे ॾियारे हिननि माण्हुनि जे लाइ सिफारिश करे शफ़ाअत करे पाण सां गॾु जन्नत में वठी हलंदो अञा वॾे आवाज़ सां अबा शयूं घणियूं आहिनि टे हिकु आहे सलाम ॿी आहे सलाद टियों आहे दुरूद सलाम काथे पढ़णो आहे हर अमल जी जाइ थींदी आहे अदा मां हिकिड़ो तव्हां सुवाल कयां थधि बि इलाही थी वई आहे तव्हां बि वठिजी विया ॿुधो थोरी बस ॻाल्हि था कयूं जल्दी हाणे ख़तमु कंदा ॿुधो 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 मां ख़बर आहे तव्हां बि पकाई था कयो अबा हेॾे निहारियो काबतुल्लाह कंहिंजो घर आहे अल्लाह जो घर ऐं हीअ मस्जिद पोइ हाणे हीअं था कयूं सुभाणे बिस्मिल्लाह करे हिते ई मस्जिद जो तवाफ़ था कयूं थींदो छो बाबा हे अल्लाह जो घर न आहे छा जहिड़ो अल्लाह जो घर हो तहिड़ो हे पर सभु वॾे आवाज़ सां चओ तवाफ़ अल्लाह जे काबे वारी मस्जिद सां ख़ासि आहे जियां तवाफ़ अल्लाह जी काबे वारी मस्जिद सां ख़ासि आहे तीअं सलाम बि रोज़े अतार मिठड़े मोहम्मद करीम जे सां जो ख़ासि आहे अॼु सभु पको इरादो कयो जो उते वञी मिठड़े नबी मोहम्मद करीम खे रोज़े अतार ते सलाम ॾींदासीं बाक़ी रहियो दुरूद ऐं सलात ओ मुंहिंजे प्यारे नबी फरमायो जाते वञे सलात पढ़ो जाते वञे दुरूद पढ़ो साईं फरमायो तव्हांजे चपनि जी आलानी ख़तम न थींदी त तव्हां वारो सलात ऐं दुरूद मां मोहम्मद करीम ताईं मलाइका रोज़े अतार में पुॼाईंदा मां मोहम्मद करीम अतरा मुबारक रोज़े अतार में खणी मां माफ़ी वरदुम अल्लाह मुंहिंजा अल्लाह हिन फिलाणी जाइ तां मुझे दुरूद मोकिलियो आहे मुझे सलात मोकिली आहे मुंहिंजा अल्लाह हिननि खे पंहिंजे रहम करम सां माफ़ी नसीब फरमाए पोइ इन जो मतिलबु इहो न आहे त सलात ऐं दुरूद वरी आज़ान में जोड़ियो
चो आज़ान पूरी आ चो चो आज़ान खुटला गलायो न दा पूरी अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अब सच्ची बुधायो फजर जी नमाज घणा रकात फर्ज आ बरकात पाण ईअं क्यों मां रात रहा हिते भाऊ मसूद अहमद जो मेहमान थिया पोइ हिते सुबुह मां तव्हांखे फजर 4 रकात फर्ज पढ़ायां पढ़ंदव छो नथा पढ़ो रकात ॿ वधंदियूं सवाब वधंदो चो नबी साईं इजाज़त न ॾिनी आहे अदा मगरिब जी नमाज घणा रकात पढ़ंदा हो तो खुटला हिकड़ी रकात मां खणी मिलाए करे 4 करे पढ़ाया पढ़दो छो नथा पढ़ो जो नबी साईं 3 रकात मगरिब समझायूं पो आज़ान भी नबी साईं वारी हले कन पांजी गालायो न था इते गंढोई वेठा खुटला आज़ान खुटला अल्लाह समझ दे सभी दोस्तन के मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाइरो इल्जाम है तवाबी सलात जा इनकारी अल्लाह जी ज़ात जो कसमान असा दे इल्जाम दा लगन हे वाबी पंजतन के नदा मनन हे वाबी हजरत अली के नदा मनन ये इल्जाम दे कुरान मजीद मुझे मथे दिया इल्जाम दा असा जाइम दोस्तन असा दे वाबी अलबेतन के नज़ा में नज़ा अलबेतन के भी मनीना हो असा पंजतन के भी मनीना हो असा हज़रत अली के भी मनीना हो हे इल्जाम दारने वाबी देवबंदी हज़रत पीरान पीर के नज़ा में अल्लाह जी ज़ात जो कसम अज़ा पीरान पीर जा भी नौकर हो हे इल्जाम ते पीरन फकीरन के नज़ा में अल्लाह जी ज़ात जो कसम है कुरान मजीद मुझे मते दिया असा सबनी पीरन फकीरन अल्लाह वालन के मनीदा हो मुझा अजीजो असा चौदा मनो सबके पर सजो के रब के शो तो मुश्किल कुशा हाजत तरवा मददगारा देखो अल्लाह वा अम्मन यजीबुल मुज़तल्ला व यक्शिफु सुआ व यजअलुकुम खुलफा الأرض أإله مع الله قليلا ما تذكرون अञा वरी आवाज़ चओ मञबो सबके चओ चओ पर सॾबो चओ हिकिड़े रब खे चओ त सयूं कुरान तो चवे कंहिंखे सॾ वला तजहर बिसलातिक वला तुखाफित बिहा वब्तग़ बैन ज़ालिक सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़-ज़िल्ल वकब्बिरहु तकबीरा। अञा वॾी आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां कंहिंखे सॾबो अल मदद या रसूल अल्लाह चवण नाजाइज़ हराम हे कुरान मजीद मुंहिंजे हथनि में मां मथे ते रखी या अली मदद चवण नाजाइज़ हराम आहे कुरान मजीद मुंहिंजे मथे ते या पीरान पीर मदद जो नाजायज हराम है कुरान मजीद मुझे मथे दिया
रब तो फरमाए ला यस्तजीब लहुम इला यौमिल क़ियामा व हुम अन दुआइहिम गाफिलून। अल्लाह फरमाए ना खुशवाए मुझे नबी मोहम्मद करीम के मदद लाए सरण वालो मुझे प्यारो नबी पांच रोजे अतर में मदीने शरीफ में आराम पजीरा। अल्लाह फरमाए मुझे अली के मदद लाए सरण वालो मुझे अली पांजी तुरबत में इराक में शाह नजफ में आराम पजीरा। ओ हजरत पीरान पीर के मदद लाए सरण वालो साईं पीरान पीर बगदाद में पांजी तुरबत में आराम पजीरा। ओ कलंदरदार शबाल बुजुर्ग मदद लाए सरण वालो साईं सेवन में पांजी तुरबत में आराम पजीरा। ओ भितर शाह वाले बुजुर्ग अब्दुल लतीफ के मदद लाए सरण वालो साईं अब्दुल लतीफ बिगाई पांजी तुरबत में आराम पजीरा। अल्लाह तुम जाते काते ताजा गदा तमाला जी जात गदा। अल्लाह फरमाए ता जाते भी आओ मां ताजा गदी ता शहर में तमा शहर में ताजा ता बाराड़ी में तो बाराड़ी में मां ताजा ता जंगल में तो जंगल में मां ताजा ता समुद्र में तो समुद्र में मां ताजा ता ता जेरी जाते भी आयो रेगिस्तान इलाके में आयो तने भी मां ताजा गदी गदा ता इकड़ा हो तो क्यों मां ताजा गदा ता गजरा हो तो क्यों मां ताजा गदा ता गजरा हो तो क्यों मां ताजा गदा ता चार जरा हो तो क्यों मां ताजा गदा। फरमाए नानो तरफ रही मैं महबूब वरीद अल्लाह फरमाए लुकी वाली रब सावारी रब ताखो करया माना वे जो करीब आया जाते भी को मसलों पेश दे का परेशानी पेश दे का तकलीफ पेश दे मां के से माई दी करवा माई मदद करवा उजीब दावत दायदान फलियस्तजीबूली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। अञा वॾे आवाज़ सां अजीजो मञिबो सभ खे पर सॾिबो कंहिंखे ॻाल्हायो ई नथा। मददगार केरु मुश्किल कुशा केरु हाजत तरवा केरु अजीजो ईमान बचायो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ईमान बचाइणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। मुंहिंजा अजीजो मां ॻाल्हि पे के बज़ाणे खुटायां ॻाल्हि मां कई त हज़रत साईं मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारो बुजुर्ग उते वियो रोज़े अतर ते सलाम पढ़े पियो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अथव ॻाल्हि ज़हन में अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। हिन जमात जो साईं मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारो वॾो बुजुर्ग हो। हिन जमात जो वॾो वलीउल्लाह वॾो अल्लाह जो प्यारो बांगो उते जो ते सलाम पढ़ंदे पढ़ंदे अख लगी निंड जो आयो तो नबी मोहम्मद करीम पंहिंजो दीदार करायो। नबी मिठड़े मोहम्मद करीम बमाल ओ मोहम्मद समझा पर जाकर वाला तो वाला नाम तो जात में खोई नहीं मुबारक देना उनके मां मोहम्मद करीम जा सलाम ॾिजा ऐं चवजांसि त जॾहिं बि तूं आयो कुनवा अल्लाह पांजी कुदरत ज़ात जो वाहिद मां मोहम्मद करीम के रोज़े अतर में ॿुधाईंदो आहे जॾहिं तूं इज़त मान शान सां मुंहिंजी घरवारनि जा नाला खणंदो आहे बिलख़ुसूस मुंहिंजी घरवारी आशा सिद्दीक़ा जो इज़त मान शान सां नालो खणंदो आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे इन्नल लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफ़िलातिल मुमिनात في الدنيا والآخرة ولهم عذاب عظيم. अञा वॾी आवाज़ सां अजीज़ो
हेॾे निहारियो हिन जमात में बेदबी हुजे नबी साईं जी गुस्ताखी हुजे त मिठड़ो नबी मोहम्मद करीम हिन जमात जे आलमन हाफ़िज़न तालिबन कारकुननि खे छो पंहिंजी निंड में ज़ियारत कराए तंहिंजे करे पाण संभालियो हीअ नबी साईं जी आशिक जमात आहे जो हीअ नबी साईं जी पतंग जमात आहे परवानण जमात आहे तंहिंजे करे मां हिकिड़ो आख़िर में तव्हांखे अर्ज़ु कयूं वञा साईं ताज मोहम्मद अमरोटी रहमतुल्लाह अलैह सभु मञो था त अल्लाह जो वली आहे मञो था न साईं जेका माना क़ुर शरीफ़ जी कई आहे उहा सची कई अथई नी पक अथव न पोइ हाणे तव्हां हिकिड़ो अर्ज़ु कयूं थो वञा महिरबानी करे इहो साईं ताज मोहम्मद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जो माना वारो क़ुर शरीफ़ वठंदव पोइ रोज़ानो रोज़ हिकिड़े ते ड्यूटी हणी छॾियो भले मौलवियुनि ते तव्हां एतबार न कयो तव्हां पाण में हिकिड़ो को मास्तर हुजे को पढ़ियल हुजे जंहिंखे सिंधी पढ़णु हुजे कंहिं ते हिकिड़े ते ड्यूटी हणी छॾियो अबा टे पारीअ खां पोइ अबा मगरिब खां पोइ अबा इशा खां पोइ तो हिकिड़ो रुकू क़ुर जी तिलावत करे साईं ताज मोहम्मद जी माना पढ़ त असांखे ख़बर पए त क़ुर मजीद चवे छा थो इंशाअल्लाह जॾहिं तव्हां साईं ताज मोहम्मद वारो तर्जुमे वारो क़ुर शरीफ़ पूरो ॿुधो पोइ तव्हां पाण ई फ़ैसिलो कंदव त हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम आहे क़ुर वारी जमात जमियत उलमा इस्लाम आहे वलियनि असहाबनि आल बैतनि सां प्यार करण वारी जमात आहे जमियत उलमा इस्लाम आहे इंशाअल्लाह हिन में जॾहिं तव्हां साथ ॾिनो हिन जमात जा कारकुन बणियो दुनिया में बि आबाद आख़िरत में बि तव्हांजा बेड़ा ई पार कंदव हिम्मत अदा इहा ॻाल्हि सही आहे की न ग़लति मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां साईं ताज मोहम्मद अमरोटी जी ॻाल्हि थो कयूं वञा सभु वठो ईमान बचायो पंहिंजो चओ इंशाअल्लाह कंदव महिनत अल्लाह दुआ आहे त अल्लाह से मुंहिंजा टुटा फुटा अल्फाज़ मंज़ूर मक़बूल फरमा हिननि जी हाज़िरी क़बूल फरमा अल्लाह से सभिनी जे रिज़्क़ में रोज़ीअ में सिहत में बचनि में ॿारनि में अमलनि सालनि में बरकतूं नसीब फरमा अल्लाह से भाउ मसूद अहमद साहब जी दावत क़बूल फरमा भाउ जी अल्लाह से हिन महिनत खे क़बूल फरमा भाउ सां जेके बि ताउन में अल्लाह से सभिनी जी महिनत क़बूल फरमा इलाहुल आलमीन जीअं अॼु क़ुर शरीफ़ जे सदके हिन पिंडाल में असांखे गॾु कयो थी वरी अहिड़ी कचहरी असांखे जन्नत में नसीब फरमाए इलाहुल आलमीन सभिनी खे मके मदीने जो दीदार करा सभिनी खे काबे जी ज़ियारत करा रोज़े रसूल जी ज़ियारत करा रोज़े रसूल ते सलाम नसीब फरमा रहम फरमा करम फरमा बाज फरमा अल्लाह साईं जेसि ताईं असांखे दुनिया में रहाए पक्को ऐं सचो मुस्लमान करे रहा जॾहिं पाण ॾियो घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत निमाज़ वारो मौत असांखे नसीब फरमाइजा वसल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह।